अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलम नशरह लक सदरक व वदअना अन्क विज़रक अल्लज़ी अनक़द ज़हरक व रफ़अना लक ज़िक्रक। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जानी आयो जुए में थिया क़ल्ब करार वहलो विचाई बियो करे गम गुजार। निजारो निर्वार पिरिय पसायो पाहि जो पिरिय पसायो पाहि जो निजारो नागार। लथो कट्टु कुलूबता थी विरूहण बाह उम्मीदूं अरवाह पिरिय पसंदे पुनियूं। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। कलामे मुक़द्दस में इरशाद फरमायो अलम नशरह लक सदरक। ऐ सोना हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा असां तुंहिंजे लाइ तुंहिंजे सीने खे न खोलियो आहे। इस्तिफ़ाम इक़रारी आहे, मतलब आहे त महबूब असां तुंहिंजे लाइ तुंहिंजे सीने खे खोले छॾियो आहे। ववदअना अन्क विज़रक अल्लज़ी अनक़द ज़हरक। ऐ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तोता उहे तुंहिंजा बार खणी छॾिया जेके तुंहिंजी पाक पुठी मुबारक खे टोड़े रहिया हुया। उहे बार असां तोखां खणी छॾिया। वरफ़अना लक ज़िक्रक। ऐ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तुंहिंजे लाइ तुंहिंजे ज़िक्र खे तमाम बुलंद कयो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ो रब करीम जी ज़ात बबरकात मुस्तफ़ा करीम जे शान ऐं मान खे बुलंद फरमायो आहे। ऐं इन आयात मुबारका में अल्लाह ताला जी ज़ात बबरकात पहिरीं ॻाल्हि ज़िक्र फरमाई। ऐं महबूब करीम
असां तुंहिंजे लाइ तुंहिंजे सीने खे कुशादो फरमाए छॾियो आहे, सीने खे खोले छॾियो आहे। ऐं महबूब करीम इन सीने खे एतिरी त असां वुसअत अता कई आहे जो हिन दुनिया जहान में जेके बि मेहरबानियूं आहिनि इहे सभई तूं दुनिया में खणी आयो आहीं ऐं इहे सभई बरकतूं मुबारक तुंहिंजे सीने मुबारक जूं आहिनि। जो सुभान अल्लाह। हबीब करीम उहो सीनो मुबारक जंहिंजे लाइ रब करीम क़ुरान करीम में हिकिड़ो मिसाल बयान फरमायो आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, अल्लाहु नूरु समावाति वल अर्दि, अल्लाह आसमाननि ऐं ज़मीनुनि खे रोशन कंदड़ आहे। कहिड़े तरीक़े सां रब करीम आसमाननि ऐं ज़मीनुनि खे रोशन बनायो। रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, मसल नूरिही कमिश्कातिन फीहा मिस्बाह। रब करीम जंहिं नूर खे मोकिलियो आहे दुनिया में उन नूर जो मिसाल ईअं आहे जीअं नूर हिकिड़े जारे में आहे। मसल नूरिही कमिश्कातिन, हिकिड़ो जारो ठहियल आहे, जारे में सोहणी बत्ती आहे। अल मिस्बाह फी ज़ुजाज, रब करीम फरमायो त उहा बत्ती शीशे में आहे। तवज्जो कजो त उहो नूर जारे में आहे। हींअर त लाइट आहे, बिजली आहे, ॿिया मसला जेके ज़रूरतूं आहिनि उहे मटिजी वयूं आहिनि। पर अॻु में अव्हां खे यादि हूंदो घणो ज़मानो कोन गुज़रियो आहे जॾहिं बिजली कान हुई ॻोठनि में घरनि में, त घरनि में जाला ठाहिबा हुया, उन्हनि में बत्ती रखबी हुई। हुयो न, अञा बि हूंदो काफ़ी जायुनि ते। जारो हुजे उन में बत्ती इन जे करे रखबी आहे त हूअं त खुलियल रोशनी जीअं जेकॾहिं विच ते हुजे त उहा रोशनी टिड़ी पखड़ी करे घटि थी वेंदी। पर जेकॾहिं जारे में ॾीए खे रखबो त उहा रोशनी सॼी गॾिजी करे उतां ई निकिरंदी, त उहा सुठे नमूने सां घर खे रोशन करे छॾींदी। अल्लाह ताला फरमायो, रब करीम जे नूर जो मिसाल जेको रब करीम पंहिंजे महबूब जो नूर दुनिया में मोकिलियो आहे उन जो मिसाल ईअं आहे। अल्लाह ताला फरमायो, जीअं जारो आहे, जारे में बत्ती रखियल आहे, वरी जेकॾहिं ॾीओ हुजे उन जी रोशनी बञा घटि हूंदी। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, अल मिस्बाह फी ज़ुजाज, ऐं इहो ॾीओ ख़ाली वट ते ज़ाहिर बाहि कान्हे का, पर जेके अॻु में शीशे वारियूं बत्तियूं हूंदियूं हुयूं उहे रखियूं वेंदियूं हुयूं। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो त इहा बत्ती शीशे में आहे, ॾीए वारी वट शीशे में आहे। इन जे लाइ त इन ये शीशे सां बे रोशनीअ में चङी बरकत पवंदी आहे। अल मिस्बाह फी ज़ुजाज, ऐं शीशो बि को अहिड़ो थोड़ई आहे जो मिड़ई को सेकंड क्लास जेको बाज़ार मां मिली वञे, ईअं न। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, अज़्ज़ुजाजतु कअन्नहा कौकबुन दुर्री। रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, ऐं शीशो वरी एॾो त साफ़ शफ़ाफ आहे, एॾो आलीशान शीशो आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, ॼण त इहो को चमकंदड़ सितारो आहे। अहिड़ो साफ़ शीशो आहे जीअं न हिननि सितारनि जी रोशनी नज़र अचे थी, ईअं चमकंदड़ साफ़ शीशो आहे।
कअन्नहा कौकबुन दुर्रियुन यूक़द मिन शजरतिन मुबारकह, जंहिंमें तेल बि ॾाढो सुहिणो आहे, हर तरह जी रोशनी जो मुकम्मल बंदोबस्त थियल आहे। हाणे इहो छा आहे, इहो जारो कहिड़ो आहे, इहा बत्ती कहिड़ी आहे ऐं उन्हीअ में तेल कहिड़ो आहे, इन ते गौर कजो हबीब जा आशिक़ो। इन जारे मां मुराद जंहिंमें बत्ती आहे, इन जारे मां मुराद मुफस्सिरन सगोरन लिखियो आहे त इहो जारो मुहम्मद करीम जो सीनो मुबारक आहे। चाहे रसूलुल्लाह जो सीनो मुबारक उहो जारो आहे ऐं उन जारे में जेका बत्ती रखियल आहे उहा मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक दिल आहे। इन सीने में रसूलुल्लाह जी क़ल्बे अतहर आहे, उहा अहिड़ी त रोशन आहे, शीशे साफ़ में आहे ऐं उहो साफ़ शीशो ईअं चमकंदड़ आहे ॼण त को आसमान जो सितारो आहे ऐं उन्हीअ में वरी तेल आहे ऐं जेका रोशनी आहे इहा का मामूली रोशनी कान्हे का, तेल को आम कोन्हे को, उहो शजरे मुबारका जो तेल आहे। इन्हीअ मां मुराद ईअं सम्झो त रब करीम जी ज़ात बाबरकात नबूवत जो नूर इन्हीअ दिल मुबारक में रखियो ऐं अल्लाह ताला पंहिंजे महबूब करीम जे इन्हीअ दिल मुबारक खे नबूवत जे नूर सां मुनव्वर कयो आहे। अल्लाहु अकबर। या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हबीब जा आशिक़ो, मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो क़ल्बे अतहर जो नूर, उहो नबूवत जो नूर आहे जंहिंजे अचण सां दुनिया जहान रोशन थियो आहे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन्हीअ दिल मुबारक ते रब करीम क़ुरान करीम नाज़िल कयो। अल्लाह ताला क़ुरान करीम में इरशाद फरमायो, व इन्नहु लतंज़ीलु रब्बिल आलमीन नज़ल बिहिर रूहुल अमीन अला क़ल्बिका लितकून मिनल मुनज़िरीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, ये क़ुरान करीम जेको तव्हां खे ॾिनो वियो आहे इहो को आम इंसान जो ठहियल कोन्हे को, इहो क़ुरान करीम उन्हीअ रब करीम वटां आयो आहे जेको जहाननि खे पालींदो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन वटां क़ुरान आयो आहे। नज़ल बिहिर रूहुल अमीन अला क़ल्बिका, ऐ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ये क़ुरान करीम खे रूहुल अमीन खणी आयो आहे। जिब्राइल अमीन इन ये क़ुरान करीम खे खणी आयो ऐं मुस्तफ़ा करीम तुंहिंजी दिल मुबारक ते क़ुरान नाज़िल थियो आहे। अॻ में जेके किताब हुया आसमानी उहे लिखत जी सूरत में आया, समझो था, तख्तियूं खणी आया नबी सगोरा। अल्लाह ताला उहे लिखत जी सूरत में सहीफ़न में नुस्खन में उहे किताब अता कया, पर क़ुरान करीम ईअं कोन्हे को। क़ुरान करीम जिब्रील अमीन खणी अची मुस्तफ़ा जी दिल ते नाज़िल कंदो हुयो ऐं हबीब करीम जे दिल मुबारक ते नुज़ूल जी बरकत इहा आहे जो जेके बि ॿिया किताब आहिनि अॼु उन्हनि जा हाफ़िज़ किताबनि जा दुनिया में तव्हांखे न मिलंदा, पर मुस्तफ़ा करीम जो इहो जेको नाज़िल थियल किताब आहे हबीब जी ज़ात ते, अॼु बि पूरी उम्मत में अल्हम्दुलिल्लाह करोड़े सीनन में क़ुरान करीम महफूज़ आहे। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। दरगाह मुबारक ते अल्हम्दुलिल्लाह
इन तालीम जो खास इंतजाम आहे। हजरत साईं छत्रधणी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण जॾहिं ॿाहिरि खां मोटी आया, जॾहिं अंग्रेज साम्राज्य ते ज़ुल्म ऐं बर्बरियत करे हिन ये पाक धरतीअ ते जॾहिं ज़ुल्म करे हज़रत सूर्य सरदार खे ऐं उन जे जान निसारनि खे शहीद करे छॾियो आहे। पीर साईं छत्रधणी बादशाह ऐं संदन बिरादर मोहतरम खे ॿाहिरि कढी करे जलावतन करे छॾियाऊं। 9 साल विच में गुज़री विया। दरगाह मुबारक ते को बि गादी नशीन कोन हुयो। ये विच में 9 साल गुज़री विया आहिनि, पर अल्लाह ताला जी ज़ात बरकात जे मेहरबानीअ सां रब करीम जॾहिं दरगाह मुबारक आबाद कई, साहिबज़ादा ख़ैरन सां मोटी आया। छत्रधणी सरदार मोटी आयो। पाण अचण सां पहिरें ये ऐलान फरमायाऊं त जेको मदरसो ॾाढे हज़रत पीर साईं कोट धणी बादशाह ठहरायो हुयो, विच में अंग्रेज़नि जे ज़ुल्मनि जे करे बंदि थी वियो हुयो। पीर साईं छत्र वारे पहिरियों ऐलान फरमायो त इहो मदरसो वरी जारी कयो वञे। नारो लॻायो गॾिजी ज़ोर सां। ख़ुदा थो ॼाणे ये एॾियूं वॾियूं दीन जूं ख़िदमतूं आहिनि। उन ये ज़माने में हींअर त ठीकु आहे, ॿियूं बि तंज़ीमूं आहिनि जेके क़ुरान करीम जी ख़िदमत कनि थियूं, मदरसा हलाइनि थियूं। पर अहिड़े टाइम में जॾहिं सिंध सुहारीअ में कुझु बि कोन हुयो, अंग्रेज़नि जी 100 साल हुक्मरानीअ खां पोइ जॾहिं सभु कुझु लुटिजी वियो हुयो, अंग्रेज़नि मस्जिदूं शहीद कराए छॾियूं, ज़ुल्म थिया। पर उन खां बाद में जेकॾहिं दीन जी तालीम, दीन जी ख़िदमत जेकॾहिं शुरू थी आहे त हज़रत रोज़े धणीअ जे दर तां थी आहे। अॼु बि ॾिसो त जॾहिं दरगाह मुबारक ते 27 रजबीअ जी ईद ईंदी आहे, उन मुस्तफ़ा करीम जे मेराज वारी रात दरगाह मुबारक ते सवन जे तादाद में हर साल हाफिज, आलिम, कारी, छोकरा, न्याणियूं उहे क़ुरान करीम के हिफ़्ज़ कनि, के आलिम थियनि। इन्हनि जी दस्तार बंदी दरगाह मुबारक ते थींदी आहे। हर साल सवन जे तादाद में फारिग थी करे उहे वरी वञी करे पंहिंजे इलाइक़नि में दीन जी ख़िदमत कंदा आहिनि। अॼु इहे महिरबानियूं दरगाह मुबारक जूं आहिनि, छत्रधणी सरदार जूं बरकतूं आहिनि, जो अल्हम्दुलिल्लाह अॼु मुस्तफ़ा करीम जे दीन जो कमु घर घर हली रहियो आहे।